अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे जी दोस्तों तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका क़िस्त अचण वारी आहे। छा उन में मीर वाकई नवाब खान जे अॻियां झुकी ऐं मूसा जी जान छॾाइण जे लाइ उन सां अर्ज़ु कंदो ऐं मूसा जो ठाह वाकई मीर कराइण में कामयाबु थी वेंदो? छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों हाशू खे सटको ॾींदो सिजावल खान? छा लाला ते जेको आहे सिजावल खान खे शक पइजी वेंदो नेक्स्ट एपिसोड में, या सलीम या अकबर इन्हनि मूं हिकिड़ो पादर खाईंदो ऐं जेको आहे ख़बर पइजी वेंदी सिजाल खान खे त मुंहिंजो को न को माण्हू ॿधल आहे लाला सां या वरी मूसा सां? छा नेक्स्ट एपिसोड में नैना पकड़िजी पवंदी ऐं मीर जेको आहे नवाब खान जे हवाले कंदो नैना खे ऐं इहो ठाह कराईंदो, या वरी टियों रस्तो करदो? सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में दोस्तों। इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, ऐं थी सघे तो आसी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा जीअं हर नई अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे मिले। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक भी शेयर भी ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हां कहाणी तफ़सील सां ॿुधाईंदा हलूं। पहिरीं ॻाल्हि दोस्तों त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे मीर वेंदो नवाब खान सां मिलंदो, उन खे सिधी ॻाल्हि कंदो, तूं दोस्त पंहिंजा सभु विञाया पंहिंजी आकड़ में, असां तूं मूंसां मूं हथ पट, मां तुंहिंजो सभिनी सां ठाह कराईंदुसि, लेकिन शर्त इहा तूं कंहिंखे नुक़सानु न पुॼाईंदे। नवाब खान बि पहिरियों आकड़ कंदो, पोइ चवंदो ठीकु आहे मीर, मुंहिंजे दर तुंहिंजे लाइ मुंहिंजा खुलियल आहिनि, लेकिन पहिरियों नैना वापसि थिए। अहिड़े हिसाब सां हू शर्तूं रखंदो नवाब खान। हाशू वेंदो जेको आहे सिजावल सां विढ़ण जे लाइ, लेकिन उते सटको खाईंदो सिजावल खान खां भलो, ऐं पादर शादर खाई हू मोटी ईंदो। ऐं सिजावल खान खे शक पइजी चुको आहे त इन ॻाल्हि ते गौर कयो, उन सारा घरां कीअं निकिती जॾहिं सलीम या अकबर हिकु न हिकु पारे ते ज़रूरु हुयो। इन्हनि मां कोई ॿधल आहे जेको मूसा सां या लाला सां। सिजावल इहा गौर करे रहियो आहे, लेकिन सिजावल इहो नथो सोचे त हाकिम ज़ादी सां कोई न कोई ॿधल आहे, उहो त अकबर आहे। बहरहाल अन क़रीब अकबर इन जे लाइ चए थो ठाह न थिए, अन क़रीब इहो बि ज़ाहिर थी वेंदो। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में जेको आहे तव्हां ॾिठो त जेको आहे नैना मीर जे मतिलबु माण्हुनि वटि छॾियल आहे दरिया खान जे हिसाब सां। अहिड़े हिसाब सां नैना बि हाणे अन क़रीब हर हिकु किस्त में उनजो हिकिड़ो हिकिड़ो सीन ॾेखारींदा वेंदा, ऐं नैना बि तव्हांखे ॾिसण में वठंदी। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।